साईं खां पोइ वांके मल्लिकार्जुन हाणे वांके सिंध में धारियुनि जी आबादकारी ऐं सिंधु दरिया ते डेम ठाहिण वारे फैसले खिलाफ़ एसटीपी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे मलीर प्रेस क्लब वाॾो धरणो हंयो वियो आहे। इन बारे सां ॾिसूं था मुर्तज़ा चांडीअ जी रिपोर्ट। धारियुनि जी आबादकारी ऐं दरिया ते डेम ठाहिण खिलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, जाम फता समेजो, गुलज़ार सुमरो, डॉक्टर हमीद मेमण, होद खान गाडई, हैदर मला ऐं ॿियनि जी अॻवानी में मलीर प्रेस क्लब वाॾो समय कारकुन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौके ते ख़िताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त वज़ीर आज़म धारियुनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण वारे फैसले खे फौरी तौर वापसि वठे। सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो डेम सिंधी माण्हुनि खे क़बूल न हूंदो। कराची में सभु माण्हू अचनि, पंहिंजा अचनि, परावा अचनि, काबली अचनि, कंधारी अचनि, अफ़गानी अचनि, डॉक्टर कादिर मक्सी न अचे। इहो गुज़िरियल 20 सालनि खां वठी जॾहिं बि असांजी कराची में को रैली एहतजाज को थियो आहे, दहशतगर्दी कराई वेंदी, हथरादी, राति ॾिठा तो बम फाटा आहिनि, माण्हुनि में ख़ौफ़ पैदा कयो वेंदो आहे, कोशिश कई वेंदी आहे त को हिननि जो सियासी प्रोग्राम न थी डेम जे ख़िलाफ़ गॾु थिया आहियूं। डेम सिंध जे वजूद के ख़िलाफ़ हिकिड़ो वॾो हमिलो आहे। सिंधु दरिया ते डेम ठहंदा, सिंध सुकी वेंदी। कहिड़ो डेम हुजे, बादशाह हुजे, काला हुजे, महमद हुजे, ही पंहिंजी सॼी दुनिया में सरकारी मीडिया, प्राइवेट मीडिया जे ज़रिए प्रोपेगेंडा कनि पिया। पोइ छा असांखे हक़ न आहे त असां सिंध जे माण्हुनि खे सुजाग करियूं या ॻाल्हि ॿुधायूं त डेम सिंध जे ख़िलाफ़ आहे ऐं माण्हू जदोजहद कयो। धरणे खे जाम फता समेजे, गुलज़ार सुमरो, डॉक्टर हमीद मेमण, होद खान गाडई, हैदर मला ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो त असीं पंहिंजो सिंधुस्तान माना थींदड़ माना समूरनि पंहिंजो जायदादनि जे ख़िलाफ़ पंहिंजो सियासी हवाले सां, पुरमन हवाले सां असां पंहिंजो सिंधी क़ौम जो इहो आवाज़ उतारियूं। पर पंहिंजो सरकार असांखे पंहिंजो सॼी माना सिंध मां हज़ारनि जी माना तादाद में त जेके माना पंहिंजो एसटीपी जा कारकुन आया त उन्हनि खे रोकियो वियो आहे। लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था, सिंध असांजो वतन आहे, हिन ते असां मालिकियत हथु खणी इन अहिड़नि हथगंदनि सां हिन जे मालिकियत असीं हथु न खणंदासीं। कराची सिंध जो सिज आहे, कराची असां सभु सिंधी सूरजमुखी आहियूं। माण्हुनि वटि पाणी कोन्हे एतिरे हद ताईं जे माण्हू मरी वञे थो त उनजे गुसल जे लाइ पाणी कोन्हे, त असां तव्हांखे इहो कीअं इजाज़त ॾींदासीं त तव्हां डेम ठाहियो। डेम ठहण न ॾींदासीं ऐं डेम ते असां चवंदा त हीअ सिंध में अगरि डेम ठहंदी त पोइ इहो जेको पाणी आहे इहो बि बंदि थी वेंदो ऐं सभु इहा सुठी डेम न ठहण ॾींदासीं। असां कराची में इन करे एहतजाज कयूं त सिंधियुनि जी धरती आहे ऐं डेम ठाहिण सिंध लाइ तमामु नुक़सान केर आहे। असां हुकुमराननि खे अपील था कयूं त सिंध में पहिरियां ई पाणी जी खोट आहे ऐं असांजा पखी पखण इंसान त मरंदा पर असांजा जीवत बि मरनि था पिया। असां सिंध जा वारिस आहियूं ऐं असां जेकॾहिं हींअर निकिरी आया आहियूं उन जे लाइ त असांखे डेम को बि मंज़ूर न आहे।